टंडन दिया सेज हयाती। चाय ठाणी पवंदी। ज़रीना करे त करे छा? असांखे इन झेड़नि मां मिलियो छा आहे? मिलिया आहिनि त सिर्फ़ सालारी खादिम जा लाश। ॿियो छा मिलियो आहे? त पोइ मां छा करियां? झेड़ा असां शौंक़ में त न आहिनि कया न, झेड़ा असांजे गिची में पिया आहिनि। हाणे मुंहुं त ॾियणो पवंदो न। बस अबा बस, झेड़नि मां असांखे मिलियो छा आहे? झेड़नि असांजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। बाबा तूं हाशिम खे रोकी छो नथो? तूं छो नथी रोकी हाशिम खे? तुंहिंजो मुड़ुसु आहे, तुंहिंजो चयो मञींदो। मुंहिंजी हाशिम ॿुधे आ त तोखे छो चवां? तूं हुनखे रोक ऐं चओ त नथी खपे असांखे आलिया। जेको थियणो हो सो थी वियो। जेके बचा आहिनि न, हाणे अलाह उन्हनि जो ख़ैर करे। हिकिड़ी आलिया जे करे सॼो घर असांजो बर्बाद न करे। मां हाशिम खे केतिरो बि रोकियां पर हू कोन मुड़ंदो। सच त इहो आहे त मां आलिया खे विसारे बि न आहे सघियो। चीहरी जागंदी थी वागुनि जे वात में पई आहे। मां पी आहियां, माठ करे कीअं वियां? पोइ हाशिम तां हथ खण। आलिया मिले न मिले हाशिम बि हथनि मां निकिरी वेंदई। पोइ भितनि खे वेठो टकर हणजाए। अलाह चङी कर। वाई त सोली कढ माई। असी मत खसी हिन पोड़े सां त ॻाल्हाइणी अजायो आहे। अलाह ख़ैर करे। अचे हाशिम त कयांसि थी वात टुकाणी। जावेद हाशिम पियो ॻाल्हायां। हालाल ठीक आहे? भला आलिया खुश आहे? यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, टाइम कढी मूंसां मिली वञ। हा सभु खे लॻो पियो आहे। यार तोखां हिकिड़ी सलाह वठणी आहे। ठीक खुदा हाफ़िज़। दिलावर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई। यार तूं बि बादशाह माण्हू आहीं। सरदार जी ॻाल्हि दिलि में थो रखी। हाशिम भाउ, तूं पंहिंजे राज जो सरदार आहे, मां पंहिंजे टोले जो सरदार आहियां। बेशक तूं सरदार शाह ज़मान खां घटि न, पर हाणे मूड ठीकु कर, कम जी ॻाल्हि कर। कम जी ॻाल्हि त हाणे जावेद जे अचण खां पोइ थी। छो दावड़ा? अॼु भला तुंहिंजो मोह ख़राब आहे? घर में वे रननि जी किरकिर। हिते अचां ऐं आसमान में था उॾरो। हा त जी फाथो आहियां तव्हां मां। छो चाचा, ख़ैर त आहे न? हा शुक्र आहे, सभु ख़ैर आहे। पर तव्हां नाराज़ छा थिया आहियो? दिलावर, तूं हाशिम खे सम्झाए छा ॾिनो आहे झेड़नि सिवाइ लाशनि जी असांखे? अदा वॾा, मूंखे माण्हुनि सां विढ़ण जो शौक़ु कोन्हे। सोरिया माण्हू अची मुंहिंजी ॻिचीअ में था पवनि। विसारे छॾनि आलिया खे, ख़तम कयो हे झेड़ा। अदा वॾा, मुंहिंजे अंदर में बाहि थी परे बाहि। मां कंहिं खे विसारियां? आलिया खे विसारियां? ससीअ जी बेहुरमती खे विसारियां? सालार जो रत में रंगियल लाश विसारियां? खादिम जी अचानक मौत खे विसारियां? के विसारियां? मुखां मुंहिंजा पंहिंजा नथा विसरनि। धक रहमानी, धक शैतानी, ये तोखे लॻी वियो न? पोइ केरु आहे मुंहिंजो? जंहिंजो केर बि नाहे, उनजो मुंहिंजो रब आहे। बाक़ी मां कोन मुड़ंदुसि जेसिताईं दरिया कान खे लोह जा चणा न चॿराईंदुसि, तेसिताईं माठ करे कोन विहंदुसि।
बच्चा तू फिक्र न कर, मां समझाईंदुमि हाशिम खे। हाशिम जो वार बि विंगो कोन थींदो। हाँ पुट, तू ही समझाइस। छो मुंहिंजा साईं साणा लॻा पिया आहियो? बेगम सॼो ॾींहुं मथो मारी करणो थो पए। ई राजन जा मामला, हुनजी ॿुध हुनजी ॿुध, सॼो ॾींहुं थकाए था वञनि। ठीकु आहे, तव्हां आराम कर। मां गुलाबी खे चवां थी गरम गरम चांहि खणी थो। कड़क चांहि हाज़िर आहे रईस। रईस, रईसियाणी, ही वॻो मूंखे क्षमा ॾिनो आहे। रईस, मां कीअं थी लॻां? अॼु त सफ़ा गज़ब थी लॻी। छोरी अॼु कहिड़ी चिरकी भूंडो ॾिनो अथई? रईस, सोचियमि जॾहिं सॼी ज़िंदगी हिते गुज़ारणी आहे तो पोइ सुॾकी सुॾकी छो गुज़ारियां। वाह जी जान ॻाल्हि थी, मुंहिंजो त हथ मथे जो सूर ई लही। रईस, आउं मथे जी अहिड़ी मालिश कंदी आहियां जो मथे जा सभु सूर लही वञनि। हुकुम कयो त तव्हांखे पंहिंजे हथनि जो कमाल ॾेखारियां। हाँ, वाह, त पोइ भला अॼु ॾेखार को पंहिंजे हिननि हथनि जो कमाल। छोरी अरे बाहर। ओ छोरी बेहया, बुद्धि कान थी? हाँ, निकल। कहिड़ी सोच में घुमाई? तोखां सवाइ ॿियो कंहिंखे सोचींदुसि? ख़बर न आहे, केरु कंहिंजी सोचुनि खे ॿुधी त नथो सघे न शमा। जावेद, सोचां पई त तूं शमशाद बेगम में दिलचस्पी वठणु शुरू करीं त दरिया ख़ान जी दिलि में शक जो छोलो पैदा थी वेंदो ऐं उहो बभड़ बणिजी शमशाद बेगम खे साड़े रख कंदो। वाह जो पई सोची, सियाण न सच चयो आहे, औरत खे अकुल हूंदो आहे खुड़ीअ में। तोखे त खुड़ीअ में बि कोन्हे, सफ़ा का अकुल खां खाली आहे। छो मां वॾी अकुलदार आहियां। सलाह अहिड़ी ॾिनी थी कि बाठनि सां वठ। तूं कुझु बि चए जावेद, पर मां आलिया जी सस खां
आलिया जो इंतकाम जरूर वठंदसि। भले पोइ तुंहिंजे इंतकाम में मुंहिंजो इंतकाल थी। सफ़ा का चरी आई छो मां चरी आहियां? मां शमशाद बेगम जे वेझो थिया त जीअं वॾेरे दरिया खान खे शक पैदा थिए, ईअं न? हा। ऐं पोइ वॾेरो दरिया खान मुंहिंजी पुठी ठपे शाबास ॾींदो ऐं पाठो खणी वठंदो शमशाद बेगम खे, ईअं न? हा। न पोइ त हू तोखे बि मारे छॾींदो। हाणे बसि तुंहिंजो कुल वियो गाह चरण, हाणे मोटी आयो अथई। हाणे मूंखे पाणी पियार। जीजी मां तो वटि वॾी उम्मीद खणी आयो आहियां। बाबा उम्मीद सां गॾु का मिठाई बि खणी आयो आहे या ईअं सखणे हथे पहुतो आहे? जीजी तूं मिठाई जो फिक्र न कर। वेह बाबा, मां तुंहिंजो किताब थी कढां। जीजी किताब में छा आहे लिखियल? जल्दी ॿुधा। दिलदार, ॻोठ में इज़त घणी अथई पर करई को बि कोन थो। बेशक जीजी बेशक। सखी ऐं दिलेर मर्द पर कदर कोन अथई। सही, बिल्कुलु सही। बाबा तोखे इश्क लॻी वियो आहे पर हासिल न थियो अथई। खांजा घर ठाहिया अथनि, तुंहिंजो बि कमु कयूं था पिया, पर इन्हे जे लाइ ख़र्च खपा थींदो। बाबा हर ॻाल्हि ई आहे त हिकिड़ो कारो बकर बाहे अचो ऐं प्यार खे पुख़्ते करण जे लाइ तावीज़ खणी बेड़ा पार थी। जीजी वॾी का बहतल आई सोरहाना सच ॿुधायो अथई। बकर त छा, मां ठगो थो कयो अचां। बाबा फिलहाल तूं किताब पटाणी कढी कुकड़ जेतिरा पैसा नज़राने में रख। जीजी कम थे। इंशाअल्लाह थी वेंदो। छा थो ॾिसी? अॻ में न ॾिठो थी छा जो पिंड पिण थी वियो आहीं? आलिया अॼु त सफ़ा भरी पई। ख़ैर त आहे? सॼी ज़िंदगी सुरन जो ठेको त कोन खयो आहे न शम्मी। आख़िरकार मां तुंहिंजी निकाह बदी ज़ाल आहियां, का नौकरानी न आहियां। हा ईअं रहंदी कर, कसम सां वणी पई अॼु। वे त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। लाल वेह त सही, मानी खाऊं था। ठीक है, ॾिसो साईं। अॼु भला इहो इनकलाब कीअं आयो आहे? शमू, मूं माइटनि खे विसारे छॾियो आहे। आख़िर हिकु न हिकु ॾींहुं त मूंखे माइटनि जो घर छॾिणो हो न। ही कपिड़ा किथां आंदा अथई? शमा खां वरिता आहिनि। छो सुठा न आहिनि छा? सुठा आहिनि। हाणे मां तोखे खोड़ सारा सुठा कपिड़ा वठी ॾींदुसि। मां तोखे सुठी लॻां थी या न? ॾाढी सुठी लॻी थी। पर रेसियाणी खे मां सुठी नथी लॻां। चवे थी त हार सिंगार न कर, न त घर मां कढी छॾींदी साईं। ही केरु थींदी तोखे रोकण वारी? मां ॻाल्हाईंदुसि वधीअ सां। ख़बर अथई रेसियाणी छा पई चवे? छा थी चवे? चवे पई शमू हिन घर जो नौकर आहे ऐं तूं बि हिन घर जी नौकराणी आहे। ॿियो बि अलाए छा छा थी चवे, पर मां तोखे कीअं ॿुधायां? तोखे ॿुधाईंदसि त तोखे कावड़ अची वई ऐं तूं बि त हुनजो भाउ आहीं न। हुनजी ॻाल्हि ते एतबार कंदी ऐं मुंहिंजी ॻाल्हि ते तोखे एतबार कीअं ईंदो? छो न ईंदो? तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। चवे पई त शमू छॾियो खणी, मां तव्हां लाइ मानी थी खणी अचां।
आलिया ॻाल्हि कई थी त ॿुधाए, मां तुंहिंजी ॻाल्हि ते इतबार कंदुसि। चङो भला ज़िद करीं थो त पोइ ॿुधायां थी। रेस सियाणी चवे पई त शमू बेगैरत आहे, भेण जी कमाई थो खाए ऐं हॾ हराम आहे। छा अदी हीअं थी चवे? मूं त तोखे चयो पे न त तोखे एतबार कोन ईंदो। आलिया मूंखे तो ते एतबार आहे। हाणे वे त मां तोने मानी खणी अचां। कोन खाईंदुसि मानी, ॾिसां तो अदीअ खे। न शमू, तोखे कसम आहे मुंहिंजो, हीअं रेस सियाणी खे कुझु न चइजांइ। सुभाणे जेको वणी वञी चइजांइ। जावेद तोखे शाबस आहे जो पंहिंजी जान जोखिम में विझी असांजी मदद करे रहियो हुई। ना हाशिम, मां त तोखे पंहिंजो मोहसिन सम्झंदो आहियां, हिन में अहसान जी कहिड़ी ॻाल्हि? जावेद इहो एहसान मूं तो ते न पंहिंजी भेण ते कयो, पर वरी बि तुंहिंजी महिरबानी। हाशिम खान हुकुम कर, मां तुंहिंजे लाइ छा थो करे सघां? असां दरिया खान खे अगवा करण जो प्रोग्राम ठाहियो आहे। जीअं दरिया खान जे एवज़ आलिया खे वापसि कराए सघूं। असां जेकॾहिं चाहियूं त आलिया खे सिधो सवो तां वठी अची सघूं था, पर असां ईअं नथा करे सघूं, छो त आलिया फ़ैसिले मुताबिक़ दरिया खान खे चटी में ॾिनी वई आहे। साहिब सरदार शाहज़मा जे हथ ऐं हाशिम सरदार जे फ़ैसिले जी लॼ बि रखणु चाहे थो। मूं लाइ कहिड़ो हुकुम आहे? जावेद तूं का अहिड़ी ट्रिक वेड़ा आहे जो दरिया खान तोसां गॾु ॻोठ खां ॿाहिरि निकिरी अचे त जीअं आसानीअ सां दरिया खान खे खंभे खणी अचूं। छा तव्हां दरिया खान खे ॻोठ मां अगवा नथा करे सघो? करे त सघूं था, पर उन में ख़तरो आहे, छो त दरिया खान खे अगवा असां कोन कंदासीं, अगवा करण वारा के ॿिया। असां सिर्फ़ दरिया खान खे वापसि कंदासीं आलिया जे बदिले। मतलब त साॻियो ई शमू वारो मंसूबो? मंसूबो त साॻियो आहे, पर अंदाज़ मुख़्तलिफ़ आहे। ठीकु आहे, जीअं ई मूंखे भुल मिलियो मां तव्हांखे फोन कंदुसि। हाणे मां हलां थो, कोई मूंखे ॾिसी न वठे। ठीकु आहे, तोखे इजाज़त। यार मीरा जी रहे सर। हिकु ॻाल्हि चवां, पर ख़ौफ़ अथमि त हुनजो ग़लति मतिलबु न कढे। पर ऐसे असीं मिसकिन माण्हू, तव्हां अमीर ऐं बादशाह आहियो। तव्हां ॾींहं खे राति ऐं राति खे ॾींहुं चवंदो त असां बि हा में हा मिलाईंदासीं। मीरा मां रवायती वॾेरो न आहियां जो पंहिंजी मर्ज़ी कंहिं ते मुसलत कयां। मां हिकु पढ़ियल लिखियल वॾेरो आहियां। तूं कहिड़ो बि हुजे, पर आहीं त वॾेरो न। जबलनि में अहिड़ा नांग बि आहिनि जिन में ज़हर न हूंदो आहे, पोइ बि हुन खां ख़ौफ़ त थींदो आहे, छो त नांग ई आहे। हा मीरा, तूं बि पंहिंजी जाइ ते सही आहे। चओ वॾेरा, छा थो चवीं? मूंखे देरि थी थिए। मीरा, मूंखे तोसां मोहबत थी वई आहे। छा तूं मूंसां शादी कंदी? वॾेरा, जबलनि में अहिड़ियूं बलाऊं बि हूंदियूं आहिनि जेके नांगनि खे बि ॻीही वेंदियूं आहिनि।